आलिही वाला आलिही व अस्हाबिहिल औलिया व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिसल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुजूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु अस्समीउल बसीर सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिही व बारिक वसल्लम अदद कुल्ल मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। सारे अंबिया अच्छे, इब्राहीम अच्छा, कलीम अच्छा, सारे अंबिया अच्छे, इब्राहीम अच्छा, कलीम अच्छा, सब अंबिया में से मक्के का दुर्रे यतीम अच्छा। बिस्मिल्लाह मेरा मिठा मदनी, बिस्मिल्लाह मेरा मिठा मदनी, पुछो उन्हानू जै डिठा मदनी। बुलंद आवाज़ से कुर्ब मूसा और है, कुर्ब मोहम्मद और है, तूर सीना और है, अरशे मुअल्ला और है, आप जाना और है, खुद को बुलाना और है। काबिल सदे तराम वाजिबुल एहतराम मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम अजीज दोस्तों, भाइरों बुजुर्गों, 15 सिपारे जे मुंड मां हिकड़ी आयत सगूरी अवां दोस्तन जे
खिदमत आलिया जे अंदर तिलावत कई आ जेका मेराज सां वासो रखे थी। रब करीम जे दर्दो आहे त अल्लाह तबारक व ताला ॿुधण ॿुधाइण सम्झण ऐं सम्झाइण खां बाद रब ताला सां समूरन खे अमल जी तौफीक अता फरमाए। उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ आवरी दोस्तन जो जानी माली तावन रब ताला पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। वरी हिकु भेरो ॿीहर फ़कीर अमानुल्लाह कोलाची साहब जे इसरार ऐं सिक भरे सॾ ते अल्लाह तबारक व तआला हिन क़ुरान अज़ीम जी कचहरी क़ुरान अज़ीम जी महफ़िल में अचण जो मौक़ो नसीब फरमायो आहे। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला अदे जे हिन ख़ैर खे जानी माली तावन खे रब ताला पंहिंजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। तकलीफ़ करे मेहनत करे कोशिश करे दोस्तन जे तावन सां हेड़ो प्रोग्राम सिंगारियो आहे सजायो आहे जन भी अदा सां जमा सगोरी दोस्तन अहबाबन तावन कयो आहे। अल्लाह तबारक व तआला उन्हनि दोस्तन जे माल में बरकतूं इज्जत में बच्चन में तंदुरुस्ती में जवानी में रब ताला बरकतुन जा फैसला फरमाए। इंशाअल्लाह अञा प्रोग्राम मचंदो। ये रजबुल मुरज्जब जो महीनो अल्हम्दुलिल्लाह आगाज थी चुको। हिनी महीने जे अंदर इमामुल अंबिया इमामुल मलाइका मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज आहे। ऐं हिनी महीने जे अंदर ॿिया भी अजीम वाक़या पेश आया आहिनि। सिर्फ हिनी महीने जे अंदर नबी जो मेराज न आहे। हजरत अमीर माविया जी वफ़ात थी आहे महीनो रजबुल मुरज्जब जो आहे। इमाम आदम अबू हनीफा जी वफ़ात थी आहे महीनो रजबुल मुरज्जब जो आहे। हैदर करार शेर खुदा रज़ी अल्लाह ताला जी जमण विलादत थी आहे तॾहिं भी महीनो रजबुल मुरज्जब जो आहे। हिकिड़ो को दोस्त चवे पियो मांखे मौलाना हज़रत अली जे विलादत ते भी ॻाल्हायो। हज़रत अली उहो जान आहे जेको खुदा जे घर में ॼायो आहे ऐं अलीअ जी घरवारी उहा औरत आहे जेका मुस्तफ़ा जे घर में ॼाई आहे। ऐं हिनी महीने जे अंदर इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा जो मेराज उलमा का ॿुधंदा रसूलुल्लाह फरमायो त रजब अल्लाह जो महीनो आहे। हुजूर फरमायो त शाबान मां मुहम्मद जो महीनो आहे। रसूल फरमायो त रमजान जो महीनो मां महबूब मुहम्मद जे उम्मत जो महीनो आहे। ऐं इमामुल अंबिया जा इहे भी जुमला सजन फरमायो त रजब महीने जो शान ॿियनि महीननि जे मथां ईअं मक़ाम थो रखे जे समूरनि किताबनि जे मथां रब जे क़ुरान जो शान आहे। ऐं रसूलुल्लाह फरमायो शोबान महीने जो शान ॿियनि महीननि जे मथां ईअं भारी आहे जे सवा लख नबियनि जे मथां मां मुहम्मद जो शान। ऐं इमामुल अंबिया फरमायो त रमज़ान महीने जो शान मान मर्तबो इज्जत वकार ईअं आहे जे अल्लाह जो शान मखलूकात जे मथां आहे। रजबुल मुरज्जब जो महीनो साल जे मुंड में भी कुर्बानी आखिर में भी कुर्बानी ऐं दरमियान में वरी इनाम जो महीनो आहे। बुलंद आवाज़ अञा अञा मेराज उरूज का है। उरूज माना बुलंदी उरूज माना उरूज जी माना बुलंदिया नजर तक जा अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह तबारक व तआला बिन नबियन के भी उरूज अता फरमायो बिन नबियन के भी बुलंदी अता फरमाई। पर इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा आमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बुलंदी जो अञा निराली आहे।
चओ न सुभान अल्लाह। नज़र त कजा इमामुल अंबिया महबूब मोहम्मद करीम जा हज़ारे मौजज़ा, पर वॾे में वॾो मौजज़ो निमाया ऐं खुलल मौजज़ो महबूब मोहम्मद जो मेराज आ। चओ न सुभान अल्लाह। पर नज़र त कजा अल्लाह अकबर कबीरा मेराज अल्लाह तबारक व तआला बिन नबियन के भी करायो। नज़र त कजा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जा के ई मौजज़ा। नज़र त कजा नबी पाक मोहम्मद करीम दे हथन जो मौजज़ो, पैगंबर करीम दे नज़रुन जो मौजज़ो, पैगंबर करीम दे ज़ुबान जो मौजज़ो, नबी दे चपड़न जो मौजज़ो, इमामुल अंबिया दे हथन जा मौजज़ा, पैगंबर करीम दे ॾिसण जा मौजज़ा, घुमण जा मौजज़ा, खिलण जा मौजज़ा, उथण जा मौजज़ा, निकाहे नबूवत जा मौजज़ा। चओ न सुभान अल्लाह। पर वॾे में वॾो मौजज़ो नबी पाक मोहम्मद करीम जो मेराज आ। चओ न सुभान अल्लाह। नज़र त कजा अल्लाह अकबर कबीरा अल्लाह तबारक व तआला नबीअ जे हथ दे, नज़र त कजा नबीअ जे हथ दे मौजज़ा ज़ाहिर कंदो आ, पर इन मौजज़नि में कुवत ताक़त कंहिंजी आ, कंहिंजी आ रब करीम जी आ, वक्त जो नबी आ मूसा कलीमुल्लाह। नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा मैदान अमल में जादूगरन सा मैदान में बीठो आ, रब जो नबी आ, अल्लाह जो दादलो पैगंबर आ हज़रत मूसा कलीमुल्लाह। चओ न सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला फरमायो ओ मुजा मूसा कलीमुल्लाह घबराए न। अल्लाह कीअं न घबराया, अल्लाह कीअं न घबराया। इज्जत जो सवाल अल्लाह तुझे तौहीद जो सवाल आ। रब फरमाए मुजा मूसा कलीमुल्लाह तोके हथ में साए अल्लाह ही लठ आ, ही हासो आ, छाजे करे खणंदो आ, अल्लाह सफर में कम ॾींदो आ, टेक जे लाइ खणंदो आ। रब पाक फरमायो मुजा मूसा कलीमुल्लाह इन लठ के सटण तुझो कम आ, त अस्ताना घुमा पियो बनाया। नज़र कजा मूसा कलीमुल्लाह हासे के जो सजो आ, नांग बणिजियो, मूसा कलीमुल्लाह पोते वरियो। अल्लाह पाक फरमायो फखुदा घबराए न, नबी इन लठ के वठण तुझो कम आ, वला तगर भव न कर, खौफ न कर। नज़र कजा अल्लाह पाक फरमायो मुजा मूसा कलीमुल्लाह इन लठ के वठण तुझो कम आ, सटी दे त नांग बणिजी नी, खणंदे त लठ बणिजी वेंदी। नज़र कजा एॾो अज़ीम मौजज़ो ज़ाहिर त मूसा जे हथ ते थियो आ, पर ताक़त चो अल्लाह जी आ। ताक़त कंहिंजी आ? कंहिंजी आ? अल्लाह जी आ। नज़र त कजा अल्लाह अकबर कबीरा हर दौर जे अंदर मेराज जा इनकारी आया। कंहिं दौर जे अंदर सुलेमान नबी जे तख्त ते माण्हुनि एतिराज़ कया जे चरिया त न आयो, सादा त न आयो, तख्त मथे कीअं उॾरंदो, चरिया त न आयो, वणनि जा फटा मथे कीअं उॾरंदा। पर नज़र कजा जॾहिं हवाई जहाज निकिता दुनिया खे मञणो पियो त अल्लाह जे नबी जो मौजज़ो सचो आ, अल्लाह जे नबी जो मौजज़ो सचो आ। नज़र कजा जॾहिं अबाबीलन खां अल्लाह अबरे जे लश्कर के तबाह करायो, माण्हुनि वॾा एतिराज़ कया जे पत्थर किरासो कीअं थींदो जिस्मनि मां। जॾहिं बंदूक जो ज़मानो आयो, रेफल जो ज़मानो आयो, लांचरनि जो ज़मानो आयो, दुनिया खे मञणो पियो त अल्लाह जो क़ुरान सचो आ। चओ न सुभान अल्लाह। रब जो कुरान सचो आ। अल्लाह अकबर कबीरा हर दौर जे अंदर कुरान जा इनकारी भी आया, नबी जे मौजज़े जा इनकारी भी आया। वक्त जो आलम मुल्ला मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह सुबह जो टाइम आ। नज़र त कजा तुलबा के पढ़ाइण जे लाइ, हदीस पढ़ाइण जे लाइ, कुरान पढ़ाइण जे लाइ, तर्जुमो पढ़ाइण जे लाइ वेंदो पियो आ। रस्ते में हिकिड़ो शख्स आ, हथ में कुतो आ। अल्लाह अकबर कबीरा नानोतवी रहमतुल्लाह अलैह फरमायो हे सुबह सा अल्लाह जो नालो न वरतई न रसूल जो नालो, हे कुतो काॾे कायूं वेंदो पियो आ। चे मुल्ला मां त मुल्लनि खे को न मञाए, कुरान जो इनकारी आहे, रब जो इनकारी आहे। छाजी क़यामत थींदी, छाजी जज़ा थींदी, सादी सदा थींदी। जेसी ते दुनिया जे जहान में माण्हू जीअरो आहे त दुनिया जो जहान आहे, मरियो त न क़यामत आहे। मां कुरान जो
इनकारी आहियां, मलाक जो इनकारी आहियां। टोक करे चवंदो पियो मौलाना मां कुत्तो इन जे करे गॾु रखियो आहे, तव्हां मुल्ला जो चवंदा आहियो जंहिंजे घर में कुत्तो हूंदो आहे मलाक न ईंदो आहे। मां ॾींहुं राति हे कुत्तो गॾु खणंदो आहे, तव्हां त मारण वारो मलाक मूं ॾे न अचो। टोक कंदो पियो आहे वाह नानो तवी रहमतुल्लाह अलैह तुंहिंजा जुमला। मुल्ला मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह फरमायो पर मां के ज़ालिम बुधा त सही तू कुरान जो इनकारी आ, हदीस जो इनकारी आ, मेराज जो इनकारी आ। भला कुत्तो मरंदो या ना, जे कुत्ते ते भी मौत ईंदो तो ज़ालिम याद रख जाए तो जड़े बदबख्त के अल्लाह कुत्ते वारे मलाक का मारा ईंदो मौत पर हका हर दौर जे अंदर मेराज जा इनकारी आया। अल्लाह अकबर कबीरा नजरत कजा मेराज जे अंदर कई हिकमतूं ईंदियूं पयूं। मुल्ला अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैह प्यार में चवंदा, ज़ौक़ में चवंदा, शौक़ में चवंदा जे अल्लाह तबारक व तआला नबी के मेराज इन जे करे करायो जे मां पंहिंजो रायो ऐं पंहिंजी सोच बि ॿुधायां। नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा हज़रत अल्लाह यूसुफ अल्लाह जो नबी अम्मा बीबी ज़ुलेखा फिदा थी पई। उलमा का ॿुधंदा माई बीबी ज़ुलेखा आशिक़ थी पई। नज़र कजा मां इन टोक कई आहे ओ माई ज़ुलेखा नौकर ते फिदा थी पई, नौकर ते आशिक़ थी पई। अम्मा बीबी ज़ुलेखा छा कंदी आहे उलमा का वाक़ियो ॿुधंदा उनखे चवंदी पई यूसुफ को आम माण्हू न आहे, यूसुफ को आम माण्हू न आहे। नज़र कजा अल्लाह जो पैगंबर हज़रत यूसुफ नबी सामो जो आयो और तुंहिंजी नज़र जो पई आहे हथ में फ्रूट आ, हथ में शुरू अल्लाह जो कुरान तो फरमाए कत्तान ऐदियहुन हथ कपजी आ पर पतो ही न पयो यूसुफ पैगंबर जे हुस्न के ॾिसी करे मान हथ कपिया पर जे इमामुल अंबिया ॿिनी जहाननि जे सरदार के ॾिठे तो जानूं भी घोर कयूं। नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, नारे तकबीर। घुमे जो सजण पियो ककर छाव कन पिया, घुमे जो सजण पियो ककर छाव कन पिया। पत्थर भी मोहम्मद ते कलमा पढ़न पिया, पत्थर भी मोहम्मद ते कलमा पढ़न पिया। घुमे जे सजण पियो चौन सुभान अल्लाह। नजर तगजा अल्लाह अकबर कबीरा दीनपुरी रहमतुल्लाह अलैह हिकमत इया बयान कंदो पियो माई ज़ुलेखा यूसुफ नबी पंहिंजे सहेलिन खे ॾेखारियो मुंहिंजो यूसुफ ही आहे जे मथां मां फिदा थी पई आहियां। अल्लाह अकबर कबीरा जे अल्लाह तबारक व तआला कायनात के सिंगारे, आसमानन के सिंगारे, जन्नत के सिंगारे, जहन्नम के बंद कराए, नबीन के इस्तकबाल में बिहाए, अल्लाह मोहम्मद के घुराए। रब ऐलान कयो जंहिंजे करे नबूवत ॾिनी मां, जंहिंजे करे किताब ॾिनी ॾिना मां, जंहिंजे करे जहान जोड़ियो मां, जंहिंजे करे नबूवत सां सरफराज़ फरमायो मां, उहा हस्ती ही मोहम्मद मुस्तफा चौन सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ नजर तगजा अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह तबारक व तआला नबियन के भी मेराज करायो। आदम नबी के आदम नबी जी नबूवत जमीन ते आ, मेराज जमीन ते आ। इब्राहिम नबी जी नबूवत जमीन ते आ, मेराज जमीन ते आ। इस्माइल नबी जी नबूवत जमीन ते आ, मेराज जमीन ते आ। यूसुफ नबी जी नबूवत जमीन ते आ, मेराज जमीन ते आ। पर मोहम्मद मुस्तफा जी नबूवत भी ओसी ताई, मेराज भी ओसी ताई। नजर कजा अबा हे जिले जो मालिक आ, हे जिले जी विजिट करनो, हे डिवीजन जो मालिक आ, हे डिवीजन जी विजिट करनो, हे मुल्क जो बादशाह आ, चैनी सूबन चैनी जिलन से पर पूरे मुल्क जी विजिट करनो। पर नजर कजा जैसी तई जेतरी अल्लाह जे नबी के हुकूमत अता फरमाई ऐसी दे उन सैर कया पर नबी जी हुकूमत भी मथे, मेराज भी मथे।
चओ न सुभान अल्लाह। अल्लाह अकबर कबीरा। हजरत आदम नबी के अल्लाह, हजरत आदम नबी के अल्लाह, हजरत आदम नबी के अल्लाह मेराज जमीन ते करायो। इब्राहिम पैगंबर के अल्लाह मेराज बाग दे आड़ाग में करायो। इस्माइल नबी के अल्लाह मेराज सुरी जे हेठा करायो। यूसुफ नबी के अल्लाह मेराज खूह दे अंदर करायो। अयूब नबी के अल्लाह मेराज नजर तक जा बीमारी जे सूरत में करायो। पर इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जो मेराज चो मथे आ चो न सुभान अल्लाह। डाडिया तो सुभान अल्लाह। नबीन के अल्लाह आजमायो इनाम जमीन ते मिलिया। पर इमामुल अंबिया जो आजमाइश भी वडी आ, इम्तिहान भी वडो आ। नजर कजा अगर मदरसे जे अंदर को तालिबे इल्म अव्वल नंबर खणंदो आ, को ॿियो नंबर खणंदो आ, को टियों नंबर खणंदो आ। नजर कजा वडो प्रोग्राम रचायो वेंदो, दोस्त ईंदा, अहबाब ईंदा, आलम ईंदा, उन जा मिट ईंदा, अबो ईंदो, चाचा ईंदा, मामा ईंदा। नजर कजा अल्लाह अकबर कबीरा। वरी निमाइश थींदी आ। सही ॾिसो हिन अव्वल नंबर कयो आ, वॾा इनाम मिलंदा। अल्लाह अकबर कबीरा। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं नजर त कजा अल्लाह तबारक व तआला, अल्लाह तबारक व तआला इम्तिहान में पास फरमाए। नजर कजा रिजल्ट जो ऐलान करे अल्लाह घुराए जो इनाम ॾिनो आ। बुलंद आवाज़ डाडे डाडे इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज मथे आ। चो न सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला फरमायो जिब्रील जी मुझे अल्लाह वन मुझे मोहम्मद के वथिया। अल्लाह मुझे आवाज में पावर आ, मुझे आवाज में कुवत आ। अजीब नुक्तो दींदो माए मका न बुधो जई तवज्जो कजा। जिब्रील अर्ज कंदो पियो आ अल्लाह मुझे आवाज में पावर आ, मुझे आवाज में ताकत आ, मुझे आवाज में जुर्रत आ। अल्लाह जगने सडो दिया दुनिया के टुकर करे विजाए, दुनिया के लोडे विजाए। अल्लाह मां एडो कविया हिकड़ो पर शिमाल तो खोलिया, जुनूब ते मां ढके छड़िया। अल्लाह मां एडो ताकत में कविया। नजर कजा इमामुल अंबिया मेराज कयो आ, ते मुराद जो आ हिजरत कया, ते मुराद जो इमामुल अंबिया दुनिया जे जहान में कदम रखियो आ, जिंदगी जी शुरुआत कया। घर औरत जो आ इमामुल अंबिया मेराज ते वया, मेराज जी शुरुआत कया। घर औरत जो आ इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा दुनिया जे जहान में बुरको मटायो। घर औरत जो आ इमामुल अंबिया जिंदगी जी शुरुआत करी। घर अम्मा आमिना जो आ मेराज जी शुरुआत कया। घर अम्मा उम्मे हानी जो आ इमामुल अंबिया दुनिया जे जहान में बुरको मटायो। घर अमर जी जलाए सा जो आ। नजर तक जा जिब्रील अर्ज कंदो पियो अल्लाह सडो करे मोहम्मद के घुराया। रब फरमा जिब्रील सड त माई मोहम्मद के न कयो आ, तो के हक किए दियाए। अल्लाह किए मोहम्मद के जागाया तरीको तो समझा। अल्लाह पाक फरमायो वज मुझे बानी जे घर जे अंदर मोहम्मद आरामिया। अल्लाह मोहम्मद के किए जागाया सद के चीरे पाक नबी के जागाया जा। अल्लाह मा एडो वडो आ सद मो किए क्लास थीनो। रब फरमाए जिब्रील जिब्रील मां अल्लाह या ताकत पियो ॾियाए पाण के नंढो करे वंजाए, किलो करे वंजाए, पांजे हस्ती के मिटाए। पाक नबी जी सलामी रे ता त दुनिया के पतो पवे, ता त दुनिया के पतो पवे। शादे करे सरदारी ठंदी मुझे मोहम्मद करीम खे आ। नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, मेराजे मुस्तफा। नारे तकबीर। बिस्मिल्लाह मेरा मिठा मदनी, बिस्मिल्लाह मेरा मिठा मदनी। पुछो उन्हानो जह डिठा मदनी, पुछो उन्हानो जह डिठा मदनी। बिस्मिल्लाह मेरा मिठा मदनी। चो न सुभान अल्लाह। अची वे गाल सरदारी जी। नजर कजा रात जो टाइम मुसल्लत मोहम्मद कुरान पढ़ंदो पियो आ। अबू जहल जे दिल में तमन्ना आई त मोहम्मद जो कुरान ॿुधा। अखनद बिन सुरैब लिखी करे मोहम्मद जो कुरान में ॿुधई। सरदारी ते गाल अची वई। तवज्जो कजाए नौ नुक्तो ॾियाए। अल्लाह अकबर कबीरा। अबू सुफियान अना मोहम्मद जो कलमो न पढ़ियो आ। रात ते मोती आया, रस्ते में यार टही मिली आ। अबू जहल अबू सुफियान के चोंदो पियो
पियो आ पाण सां रोकींदा पिया मोहम्मद जो क़ुरान न ॿुधो मोहम्मद जो कलमो न ॿुधो तव्हां सां टई मोहम्मद जो क़ुरान ॿुधंदा पिया अखरत बिन शुरैक अबू जहल खे चवंदो पियो आ जेकॾहिं मोहम्मद सचो नबी आ त पढ़ेसि कलमो पढ़ो कलम अबू जहल चवंदो पियो आ यार कहिड़ी सची कहिड़ी कूड़ी मोहम्मद दुश्मन पंहिंजे जॻह ते पर बाग़ जो क़ुरान पियो पढ़े चओ न सुभान अल्लाह यार मोहम्मद आए त रब जो सचो नबी कलमो त पढ़ान पर सरदारी हली वेंदी नज़र कजा छा पर सरदारी हली वेंदी रब फरमायो अबू जहल सालम तुम्हारी सरदारी त ख्वारी आ असल सरदारी त मोहम्मद जी ताबेदारी आ असल सरदारी नबी जी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा हुजरे में हुया हुजूर फरमाई न बिलाल काथे आ बिलाल हजरत बिलाल कादे बिलाल कादे उमर बुलंद आवाज इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो काथे आ बिलाल आयो बिलाल चो न सुभान अल्लाह पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए बिलाल जी मुझा सोना कुर्बान वया पाक नबी फरमायो मां मोहम्मद मुस्तफा हुजरे में ईंदो पियो याद रख जाए अंतर के अचणो न ॾिजाए अल्लाह अकबर कबीरा हुजरे में नबियन जो सरदार बारो हजरत बिलाल वेठो हथ में सड़िया नबी जे मथा पहरो ॾींदो पियो हजरत उमर आयो हजरत उमर आयो बिलाल नबी से मिलनो पाक नबी से कचहरी करनी हजरत बिलाल चवंदो पियो उमर तू उमर पांजे जगह ते पर अज नबी जी ताबेदारी अंदर न सडींदो माए नजर कया उमर चवंदो पियो बिलाल तो असां जी यारी मुझो साईं मुझो भाव मुझो दिलबर अल्लाह अकबर कबीर हजरत बिलाल चवंदो पियो उमर यारी पांजी जगह ते मुझो दोस्त पांजी जगह ते नजर कजा अज पैगंबर करीम जी ताबेदारी